अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण अवांजी ख़िदमत में हाज़िर। माना त महिरबानो गुज़िरियल कुछ हफ़्तनि खां असीं अवांजी ख़िदमत में सिंधी फिल्म ग़ैरत जो सवाल जे हवाले सां हाज़िर थी रहिया आहियूं। हीअ असांजी टी निशस्त आहे इन फिल्म जे तज़किरे जी निस्बत सां ऐं चाहींदासीं त अञा बि इन ज़िक्र खे अॻिते वधाइजे ऐं फिल्म जे बारे में, छाकाणि त हीअ हिकिड़ी कामयाबु फिल्म हुई ऐं वॾी ॻाल्हि इहा त पंजाबी ऐं सिंधी में गॾु पेश कई हुई। तॾहिं मुख़्तलिफ़ पहलू आहिनि जिन ते असांजा मुअज़्ज़िज़ महिमान मुस्तक़िल डिस्कस कनि था ऐं असांजी ऐं अवांजी ॼाण में इज़ाफ़ो कनि था। अॼु बि असां सां पैनल ते मौजूदु आहिनि असांजा मोहतरम साईं मुमताज़ अली शेख साहब, अदा भलीकार, बिस्मिल्लाह। ऐं उन खां पोइ असां वटि मौजूदु आहिनि साईं नूर मोहम्मद ख़ास खिली साहब, भलीकार, हस्ब दस्तूर हस्ब रिवायत, ऐं गुल मोहम्मद लाशरी साहब, तव्हांखे भलीकार, असां साण तव्हां मौजूदु आहियो। जीअं असां पहिरीं अर्ज़ु कयोसीं त सिनेमा जेका हूंदी आहे या फिल्म जीअं हूंदी आहे त उहा इंसान जे जेके हवास आहिनि, जेका सोच आहे, जेको सोच जी जेका ख़्याल जी नुदरत आहे, उन ते हिकिड़ो अक्स विझे थी ऐं उहो इम्पैक्ट हमेशह क़ाइमु रहे थो या बहरहाल काफ़ी असर ताईं हलंदो रहे थो। त ईअं बि आहे त फिल्मुनि में सकाफ़त खे ख़ासि तौर ते उजागर कयो वेंदो आहे ऐं हिकिड़ी कोशिशि कई वेंदी आहे त उन सकाफ़त जा रंग जेकॾहिं जेके माज़ीअ जा आहिनि से हाल में अचनि, हाल जा जेकॾहिं मुस्तक़बिल ॾांहुं वञनि था त उनजी सोच ॾिसण वारे जे साम्हूं अचे। ऐं सकाफ़त में रांदि बि अहम तरीन हैसियत रखे थी। त हिन फिल्म में हिकिड़ो गीत आहे जेको ख़ासि तौर ते जीअं सिंध आहे या पंजाब आहे या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोॾी कोॾीअ जी जेका रांदि आहे सा ॾाढी मशहूरु आहे ऐं आम तौर ते वस्तुनि वाहणनि जी रांदि आहे। त बाक़ाइदा हिकिड़ो गीत रखियो वियो हिन फिल्म में ऐं उन गीत जी सोच छा आहे इन ते पोइ था ॻाल्हायूं। पहिरीं अचो त उहा गॾिजी उहो गीत ॾिसूं था।
छोड़ी छोरियूं वठा ख़बर थक सा करया मूरी मां बारी छोरी छड़े ॾियो राम जी पंहिंजे आहे को आहा आहे को ओए हथ ते मैनो नाम प्यारे वेखा तेरी जवानी नजर नहीं आंदा दुनिया उते मैनो अपना सानी मैं कोई झूठ बोलिया कोई ना मैं कोई कुफर बोलिया कोई ना नी कोई ना नी कोई ना कोई न सके तेनू जान न देना मैं भी छाती तानी गड़ दे आंगीर नू भुल जे कोडी पानी नी मैं कोई झूठ बोलिया कोई ना मैं कोई कुफर बोलिया कोई ना नी कोई ना नी कोई ना कोडी 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 बीच मैदान में आया हो वसीए से का पंजाबी मुझे पंप थे मुंह मौत छड़िए थोड़ी सिंधड़ी जिए शलख सा कोडी 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 मैदान पंजाबन पे ललकारे नी सिंगरा दी अजमौत वाजा मारे नी मारा कौल चखावा मजे करारे नी खैर होवे पंजाब दी रब संवारे नी खैर होवे पंजाब दी रब संवारे नी मोर नचे टिल्ले माया मोर नचे टिल्ले हाड़े हर का घर हल्ले खटियो हर का घर हल्ले ओ रोड़ा रोड़ा मोर कुजो जो टिल्ले ओ टिल्ले मोर तो टिल्ले राड़ा मोर तो टिल्ले मोर नचे टिल्ले माया मोर नचे टिल्ले मोर तो टिल्ले जी ममता शेख साहब ख़ासतौर ते इन क़िस्म जा गाना जॾहिं असीं फिल्मुनि में शामिल कयूं था पर्सपेक्टिव छा आहे हिन फिल्म में इहो जेको गानो रखियो वियो पंजाबी ऐं सिंधीअ में उन में उन जो बैकग्राउंड जेको आहे स्टोरीअ जो इहो ई आहे त हिकु पंजाब जो को नौजवान आहे उहो पंहिंजी न्याणी जेका नंढड़ी आहे उहो पाण कंहिं मुसीबत में गिरफ़्तार आहे ऐं पासे वारो ॻोठु सिंध जे इलाइक़े में आहे त उहो कंहिं दोस्त वटि जेको सिंधी वॾेरो आहे उन वटि अमानतनि रखी थो वञे त आउं जेसीं जेल मां मोटां तेसीं तूं हुनखे निपाइज त पोइ वरी मां ईंदुमि त पोइ वरी मां पंहिंजी इहा न्याणी वठी वेंदुमि AR बलोच साहब इहो किरदारु अदा कयो ऐं शहबाज़ दुरानी साहब इहो रोल अदा पोइ इहा सिंध जे ॻोठ में पलिजे थी ऐं हुते पंजाब जूं छोकिरियूं बि आहिनि सिंधियाणियूं बि आहिनि सो इहो बैकग्राउंड त इहो ई आहे ऐं एंड ताईं इहो ई थो हले ॿियो हिन जो बैकग्राउंड इहो आहे त सिंध जो जेको तालुक़ु रहियो आहे ॿियनि सूबनि जे माण्हुनि सां उहो तारीख़ी आहे जी पठाणनि सां असांजा तालुकात जेके आहिनि तारीख़ी आहिनि दोस्तियूं आहिनि ऐं उन खां अलावा बलोचनि सां पंजाबियुनि सां सराइकी ॻाल्हाईंदड़नि सां उन में असां हिक ॿिए जी मदद बि कंदा रहिया आहियूं हिक ॿिए जी सकाफ़त बि मिलंदी जुड़ंदी रही आहे ऐं असां हिक ॿिए वटि ईंदा वेंदा बि रहिया आहियूं सो इहा हिकिड़ी ॾाढी सुठी कोशिशि कई वई हुई हिन एके ऐं इतिहाद खे बरक़रार रखण जी ऐं इहा जेका कोॾी कोॾी आहे इहो बि इन ई पस मंज़र में इहो गानो आहे जंहिंमें आख़िर में जेको वरी मिसरा आहे त इन्हनि खे खटियो कोन्हे के हारायो कोन्हे असां सभु पाण में हिकु आहियूं महज़ ई हिकु रांदि हुई सिंबॉलिक हुई ऐं आउं सम्झां थो त
कंहिं सिंधी फिल्म में इन टाइप जो इहो पहिरियां ई कोशिशि हुई, ॿियनि कंहिं सिंधी फिल्मुनि में अहिड़े क़िस्म जी कोशिशि न कई वई। मल्ह वग़ैरह त ॾेखारी वई आहे, पर कोॾी कोॾी इहा हिकु सुठी ऐं बहितरीनु कोशिशि हुई जंहिंखे यकीननि माण्हुनि पसंदि कयो। अच्छा ममता साईं, हीअ जेको हिन फिल्म जी मतिलबु बेसिक स्टोरी इहा ई हुई जी, ऐं एंड छा हो हिन जो? एंड इहा ई हुई त हू उन जेल मां उहो माण्हू आज़ादु थी वञे थो, वरी हिते अची थो वञे हलियो, ऐं पोइ हू चाहे थो त उनजी शादी हिते जा जेके रहंदड़ हुन जा ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे चाहिनि था त इहा पंजाबी छोकिरी आहे, इन जी शादी बि कंहिं पंजाबी माण्हूअ सां थियणु घुरिजे, जॾहिं त हू मोहबत हिते रहंदड़ हिकिड़े मक़ामी माण्हूअ सां करे थी त वॾो झेड़ो फ़साद थिए थो। पर एंड में उहो जेको वालिद साहबु आहे शहबाज़ दुरानी, उहो अची वञे थो, उहो चए थो त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, असां सभु पाण में हिकु आहियूं ऐं असांखे हीउ वॾेरो कमु आयो ऐं हीउ जिथे चाहींदो न्याणी जी शादी उते थींदी। ईअं हिन जी हैप्पी एंड आहे। फिल्म जो ज़िक्र हले पियो ऐं ख़ासि तौर ते उहा फिल्म जेका ॿिनि ॿोलियुनि में हिकु ई वक़्तु साम्हूं अचे थी त उनजी डायरेक्टर जी हिकिड़ी ख़ासि अहमियत हूंदी आहे। ऐं चाहियूं था त अॼु प्रोफाइल में हिन फिल्म जे हिदायतकार जो ज़िक्र कयूं, मोहम्मद यूनिस राठौड़ साहिब जो। मोहम्मद यूनिस राठौड़ 1930 में जनम वरितो ऐं फिल्मी दुनिया में हिकु हमाजियत शख़्सियत थी उभरियो। पेशकार, हिदायतकार, अदाकार, लेखक ऐं डबिंग डायरेक्टर यूनिस साहब सिंधी, पंजाबी ऐं पश्तो फिल्म जी हिदायतकारीअ में हिकु ई वक़्तु बहिरो वरितो। तक़रीबन 14 फिल्मुनि जे हिन हिदायतकार जो कैरियर 2 जनवरी 1970 खां शुरू थिए थो, जॾहिं ताज फिल्म्स पारां संदसि पहिरीं फिल्म किरदार रिलीज़ कई वई हुई। तंहिंखां पोइ हिन मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में हिदायतकारी में बि पाण मञायो। 1973 में सिंधी फिल्म सोढा पुट सिंधुजा, 1979 में पश्तो फिल्म दौलाई ऐं साॻे साल पंजाबी फिल्म गुलू बादशाह संदसि महिनतुनि जो अमली सबूत हुयूं। 1991 उर्दू फिल्म जीना चाहती 1992 ऐं उर्दू फिल्म काला पानी 1996 में रिलीज़ थियूं ऐं सुठो नाव कमायूं। हिन महिनतकश वजूद 28 जनवरी 2014 ते कराची में वफ़ात कई ऐं उते ई आरामी आहे। राठौड़ साहब जे हवाले सां। हा, राठौड़ साहब जो जेको तव्हां प्रोफाइल ॿुधायो, मुंहिंजी मुलाक़ात राठौड़ साहब सां हुनजे गुज़ारे वञण खां साल खनि पहिरीं रशीद साबिर साहब सां गॾिजी थी हुई। जी, जॾहिं असां हिकिड़े किताब ते कमु करे रहिया हुआसीं त असां उन्हनि वटि विया हुआसीं, उन असांजी तमामु घणी मदद कई ऐं तमामु बाग़ बहार शख़्सियत जो मालिक हो। जी, ऐं ॿियनि अदाकारनि ऐं फ़नकारनि जे फ़नी ख़ूबियुनि जे बारे में उहो ज़िक्र ज़्यादा कंदा हुआ। पंहिंजियुनि फिल्मुनि जो ज़िक्र एतिरो शदोमत सां न कंदा हुआ जीअं ॿिया माण्हू कंदा आहिनि त मुंहिंजी फलाणी फिल्म। गैरत जो सुवाल ते बि उन चयो त इहा आइडिया बि उनजी हुई त अहिड़े नमूने जी फिल्म ठाही वञे जेका ॿिनि ॿोलियुनि में हिकु ई वक़्तु हुजे। ऐं सिंधी फिल्मुनि सां उनखे ख़ासि मोहबत हुई, सिंध जे अदाकारनि खां उनखे मोहबत हुई। नूर मोहम्मद लाशारी साहब खे यादि कंदा हुआ, क़ुर्बान जिलानी साहब सां उनजा सुठा तालुकात हुआ। ऐं उन खां अलावा पंजाब में वरी कैफ़ी साहब खे बि हू ॾाढो पसंदि कंदा हुआ। मैडम चकोरी जे अदाकारीअ मां बि हू तमामु घणो ख़ुशि हुया ऐं तमामु सुठी शख़्सियत जा मालिक हुआ। अलाह ताला उन्हनि खे बख़्श फरमाए। अहिड़ा सुठा बासलाहियत हिदायतकार पाकिस्तान में तमामु थोरा आहिनि। वाह। हिन फिल्म में ॿियो अहम नालो आहे ख़ासकरी साहब महबूब आलम साहब जो। ऐं महबूब आलम त बसि हिकिड़ी कमाल हस्ती परवरदिगार हुनखे इनायत कई। रेडियो पाकिस्तान सां हुनजो तालुक़ु हुयो, कराची त ईंदो हुयो? मूं साईं कोन ॾिठो हुनखे। अच्छा, तव्हां न ॾिठो? मां हुनखे, तव्हांजी मुलाक़ात न थी? न मुलाक़ात तव्हांजी थी? हा, उन ज़माने में हैदराबाद रेडियो ते हुयुसि जॾहिं नशरियात जो आगाज़ थियो हो ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जे ज़माने में बाक़ाइदा कराची तां। उन ज़माने में हू ईंदा हुआ, पर बाद में उहो एतिरो मसरूफ़ थी विया हुआ जो रेडियो खे घटि टाइम ॾींदा हुआ। हयात अली शाह बुखारी जे तवसुत सां ऐं हैदराबाद जे हिकिड़े माण्हूअ जी हैसियत सां गाहे बगाहे मुलाक़ात थींदी रहंदी हुई। उनजो महबूब आलम साहब जो तव्हां हुनजो हिकिड़ो ख़ासि अंदाज़ हो ॻाल्हाइण जो, बीहण जो, ऐं हुन जूं जेके अखियूं हुयूं, वॾियूं वॾियूं अखियूं, ख़ूबसूरत अखियूं, उनखे जहिड़े नमूने घुमाईंदा हुया त उहो आम ज़िंदगीअ में बि ईअं लॻंदो हो त उन्हनि जूं अखियूं बि कुझु ॻाल्हाइणु चाहिनि थियूं। वाह।
माना त महिरबानो जॾहिं असीं मोज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू कंदा आहियूं त हिकु मेज़बान जी हैसियत सां कोशिशि इहा हूंदी आहे त पाण घटि ॻाल्हाइजे ऐं मोज़िज़ महिमान खे वधीक मौक़ो ॾिजे त जीअं हू पंहिंजे राय जे इज़हार खां असांखे भरपूर नमूने वाक़ुफ़ु करे सघे। महबूब आलम साहब जे हवाले सां हिकिड़ो अर्ज़ु करिणो आहे त हुनजी तहरीर बाकमाल हूंदी हुई। हयात अली शाह बुखारी साहब सां हुननि जा तमामु वेझा तालुक़ हुया, भाउरनि जी पंहिंजे पाण में दोस्त हुया ऐं को ज़मानो अहिड़ो हुयो जंहिंमें हुननि गॾियल नालो रखियो हुयो महबूब बुखारीअ जो, यानी प्रोडक्शन लेवल ते तव्हां ॾिसो त स्क्रीन ते नालो ईंदो हुयो महबूब बुखारी। ऐं हयात अली शाह बुखारी साहब वटि उन्हनि जा ख़त मौजूदु आहिनि, तक़रीबन 250 खां 300 ख़त। छा त उनजी राइटिंग आहे, छा परवरदिगार हुनखे ख़ुशख़ती इनायत कई आहे। हू बाक़ाइदे वक़्तु कढंदा हुया ऐं को ज़मानो अहिड़ो हो जो बुखारी साहब खे हू रोज़ु हिकिड़ो ख़त लिखंदा हुया, घटि में घटि 2 फुल स्केप पेजिस जो। उहे यादगार हसीन ख़त बुखारी साहब वटि साइडियल आहिनि ऐं यादि ॾियारींदा आहिनि त कहिड़ो भरपूर सदाबार वजूदु पंहिंजो ज़मानो असां वटि गुज़ारे वियो आहे। महबूब साहब जो ज़िक्र कयोसीं ऐं ईअं हूंदो आहे त नौजवान नस्ल जे बारे में असां बार बार ज़िक्र कंदा आहियूं त हिकिड़ी शऊरी कोशिशि ईअं बि हूंदी आहे त जेके आइटम्स असांजा मक़बूल थी चुका आहिनि या जेके फिल्मुनि में पहिरीं पेश थियल आहिनि उन्हनि खे रीडू करे हिकिड़ो भेरो वरी रीसिंग कराए असीं अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं त जीअं जेका दिलपसीर धुन आहे सा वरी जावेदा थी सघे। हालांकि उहा जेका पहिरीं धुन आहे सा बि बेअसर त कान्हे का, पर बहरहाल हिन जो छाकाणि त जिदत आहे, नवां साज़ आहिनि, नई कोशिशि आहे त हिन जो हिकिड़ो पंहिंजो इम्पैक्ट फैक्टर ठहे थो। असां वटि अव्हां जे लाइ उहो साॻियो गीत आहे चंड सुहिणा मां बणिजी चकोर ऐं उन लाइ असांखे आवाज़ जी ख़ूबसूरती हासिलु आहे समीना कमल जी।
ही टियों सोयो फिल्म गैरत जो सवाल के हवाले से इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते चौथे या आख़िरी हिस्से में अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। पंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमाननि जी शुक्रिया अदाई सां गॾोगॾु अवां जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾियो था ऐं असांजे प्रोग्राम ते पंहिंजी नज़र जी महर विनायत कयो था। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अला वाहे।